नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त उमरकोट में खबर ईंदड़ अदालत जे हुकुम ते ज़िले इंतजामिया उमरकोट पारां 15 जुलाई ते शहर में हददखलियूं ऐं गैर कानूनी कब्जा हटाइण लाइ वॾो ऑपरेशन करण जो फैसलो करे वरितो। उमरकोट जे वकील ऐं शहरी अब्बास बबूर ऐं अब्दुल जब्बार बजीर जी दरख़्वास्त ते अदालत पारां शहर जे रोडनि दुकाननि मार्केटुनि ऐं मुख्य चौराहनि आॾो क़ाइम थियल गैर कानूनी हददखलियूं ऐं कब्जा फौरी हटाइण जो हुकुम ॾिनो वियो हो। अदालत 2 जुलाई ते आर्डर्स पास करे दुर बणायल अमलदारनि ऐं इख्तियारनि खे हिदायत कई त फौरी तौर ते शहर जे रोडनि मार्केटुनि ऐं चौकनि आॾो मौजूद कब्जा ऐं हददखलियूं हटाए मुकमल रिपोर्ट समेत 16 जुलाई ते अदालत आॾो हाज़िर थी रिपोर्ट पेश कई वञे। थर बाज़ार, मोती चौक, 3 तलवार, अलावारो चौक, कॉलेज रोड, रॉयल बस स्टैंड समेत अक्सर रोडनि ऐं मार्केटुनि थोड़े चौराहनि ते कब्जा ऐं हददखलियूं मौजूद आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।